रूसी सदर व्लादिमीर पुतिन नए चूंडियल सुप्रीम लीडर मुतबा खामनाई के मुबारक ॾींदे चयो आहे त रूस ईरान सां पंहिंजी हिमायत ऐं ॿधी वजाए थो। हमेशह ईरान जेको एतमाद जो भाईवार रहंदो। जारी कयल बयान में रूसी सदर व्लादिमीर पुतिन जो चवणु आहे त ईरान हथियारबंद अगराई जो मुक़ाबिलो करे रहियो आहे। नओं चूंडियल सुप्रीम लीडर मुतबा खामनाई पंहिंजे वालिद जे मिशन खे एतमाद सां जारी रखंदो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त रूसी सदर व्लादिमीर पुतिन नए चूंडियल सुप्रीम लीडर मुतबा खामनाई के मुबारक ॾींदे चयो आहे त रूस ईरान सां पंहिंजी हिमायत ऐं ॿधी वजाए थो ऐं हमेशह ईरान एतमाद जो भाईवार रहंदो। जारी कयल बयान में रूसी सदर व्लादिमीर पुतिन जो चवणु आहे त ईरान हथियारबंद अगराई जो मुक़ाबिलो करे रहियो आहे। नओं चूंडियल सुप्रीम लीडर मुजतबा खामनाई पंहिंजे वालिद जे मिशन खे एतमाद सां जारी रखंदो। हीअ अहम ख़बर आहे जेका असां सां शेयर करे रहिया आहियूं त रूसी सदर व्लादिमीर पुतिन नए चूंडियल सुप्रीम लीडर मुजतबा खामनाई खे मुबारक ॾींदे चयो आहे त रूस ईरान सां पंहिंजी हिमायत ऐं ॿधी वजाए थो ऐं हमेशह ईरान जेको एतमाद जो भाईवार रहंदो। जारी कयल बयान में रूसी सदर व्लादिमीर पुतिन जो चवणु आहे त ईरान हथियारबंद अगराई जो मुक़ाबिलो करे रहियो आहे। नओं चूंडियल सुप्रीम लीडर मुतबा खामनाई पंहिंजे वालिद जे मिशन खे एतमाद सां जारी रखंदो। रूसी सदर व्लादिमीर पुतिन नए चूंडियल सुप्रीम लीडर मुतबा खामनाई के मुबारक ॾींदे चयो आहे त रूस ईरान सां पंहिंजी हिमायत ऐं ॿधी वजाए थो ऐं हमेशह ईरान जेको एतमाद जो भाईवार रहंदो। जारी कयल बयान में रूसी सदर व्लादिमीर पुतिन जो चवणु आहे त ईरान हथियारबंद अगराई जो मुक़ाबिलो करे रहियो आहे। नओं चूंडियल सुप्रीम लीडर मुतबा खामनाई पंहिंजे वालिद जे मिशन खे एतमाद सां जारी रखंदो।